कितने जो बाबा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम 13 मार्च ते सुबुह जो तक़रीबन 3 बजे छतरगंज जे भरिसां एग्रीकल्चर जी जेकी कॉलोनी आहे उते लियाकत मेमण साहब जे घर में मुख़्तलिफ़ जाइनि ते पिक करे उन्हनि खे इंट्रोगेट करे ऐं हिन केस खे ट्रेस कयो अलहमदुलिल्लाह ऐं उन जी मालिक जी रिकवरी कराई। रिकवरी तव्हांजे साम्हूं आहे ऐं उन में जेको उन रिंग गैंग जो मेन लीडर हुयो लालू माछी जे नाले सां आहे उहो गिरफ़्तार आहे ऐं इन सां गॾु इन करे केस में थोरो असांखे मुश्किलात आई छो त जेको मेन लीडर हुओ उहो मारिजी वियो ॿियो सिस्टमेटिकली इहो वॾो ऑर्गेनाइज़्ड हिकिड़ो क्राइम। ठट्टो पुलिस की कार्रवाई फुलफ्लट दौरान समेत मुख़्तलिफ़ ॾोहनि में मलूस बैनल सवाबाई ग्रुप जो हिकु ॾुआरी मोहम्मद खान सोलंकी गिरफ़्तार करे वरितो। कुझु ॾींहं अॻु सरकारी मुलाज़िम लियाकत मेमण जे घरां धाड़ो हणी फुर कयल रक़म 3,75,000 रुपया रोक वॾे मक़दार में सोन ज़ेवर ऐं 3 अदद मोबाइल फ़ोनूं बरामद करे वरितियूं आहिनि। ॾुआरी मोहम्मद खान सोलंकी ते मुख़्तलिफ़ ॾोहनि खां सवाइ 30 केस दाख़िल आहिनि। कैमरा टीम सां गॾु मलक मंजूर, सोच TV, ठट्टो।